नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त गोटकी मां खबर ईंदालूं। गोटकी में PTI जो वर्कर कन्वेक्शन PTI अगवान सिंध असेंबली के अपोजिशन लीडर अली मादल शेख, PTI जिले सदर मीर इफ्तिकार खान लुंड, सरदार पप्पू खान चाचण PTI जे अगवान वर्करन वडियन में शिरकत कई। वर्करन कन्वेक्शन में जिले सदर मीर इफ्तिकार खान लुंड PTI जे जिले गोटकी जे सालियानी रिपोर्ट पेश कई। उन मौके ते वर्कर कन्वेक्शन में PTI अगवान सिंध असेंबली जे अपोजिशन लीडर अली मादल शेख ॻाल्हाईंदे चयो त सिंध में अञा तब्दीली न आई आहे। हिन चयो त PP जी पहिरीं हुकूमत 18 महीना ऐं नवाज शरीफ जी पहिरीं हुकूमत 3 महीना हली, पर PTI 5 साल हुकूमत पूरी कंदी। हिन चयो त इमरान खान जी हुकूमत मुल्क बचाइण निकिती आहे। अगर माल कमाइणो अथव त मुराद शाह ऐं धारेजो जी टीम में शामिल थियो। अली मादल शेख जो वधीक चवण हो त महांगाई कोरोना जे करे पाकिस्तान में तेल जी कीमत ॿियनि मुल्कनि खां घटि आहे। इमरान खान पाण महांगाई ते परेशान आहे। इंशाअल्लाह जल्द अटो, घी ऐं दालिन जी कीमतुनि में कमी आणींदासीं। हिन चयो त सिंध में अटो 75 ऐं पंजाब में 55 रुपयो आहे। हिन वधीक चयो त PP जो जैली वज़ीर भिटाई सरकार बाबति ॻाल्हाए पियो, पर मां चवां थो काॾे भिटाई। हिन उन मौके ते वर्कर कन्वेंशन में PTI ज़िले सदर मीर इफ्तिकार खान लुंड, सरदार पप्पू खान चाचड़, आगा अरशद पठान, रईस अला वसायो घोटो, अजमल खान सोलंकी, मोहम्मद हसन चाचड़, मुसविर सियाल ऐं ॿियनि खिताब कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।